रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न नज़ीमा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह जा बानन ते हक़न पर बानन जा भी अल्लाह ते हक़न। अबे अम्मा जा औलाद ते हक़न पर औलाद जा भी अबे अम्मा ते हक़न। मुग़्स जा ज़ाल ते हक़न पर ज़ाल जा भी मुग़्स ते हक़न। उस्ताद जा शागिर्दन ते हक़न पर शागिर्दन जा भी उस्ताद ते हक़न। मुर्शिद जा मुरीदन ते हक़न पर मुरीदन जा भी मुर्शिद ते हक़न। पाड़े वारन जा भी हक़न पर घर में जेके जानवर बदल हन मैं बकरी रिढ डगी उन्हनि जा भी हक़ आहिनि। अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भी हिन उम्मत ते हक़ आहिनि। पहिरें नंबर ते साईं जन जो उम्मत ते हक़ आहे मोहब्बत रसूल। माना अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुजे। केतरी मोहब्बत? फरमायूं ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। नबी साईं फरमायो तेस ताईं तव्हां मोमिन नथा थी सघो जेस ताईं मां मोहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे पंहिंजी जान खां पंहिंजे माल खां पंहिंजे अबे अम्मा खां पंहिंजे औलाद खां सारी कायनात जे इंसाननि खां वधीक जेस ताईं मां मोहम्मद तव्हां वटि महबूब न आहियां तेस ताईं तव्हांजो ईमान न आहे। माल खां वधीक जान खां वधीक अबे अम्मा खां वधीक औलाद खां वधीक सारी कायनात जे इंसाननि खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे, इन जो नालो अथव ईमान।
ऐं मोहब्बत रखबी आ हुस्न जे करे। हुस्न ते माण्हू मरंदा आहिनि, हुस्न ते ख़ुदकुशियूं कंदा आहिनि। हुस्न ते असांजा नौजवान ज़हर पीअंदा आहिनि। पर मां तव्हां खां पुछां तो नबी साईं खां वधीक हसीन काइनात में केरु आहे? एॾा सोना हुया असांजा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो एक दफ़े अम्मा आशा टाक मंझंदि जो पंहिंजे घर जे सहन में बीठी, सिज भी पूरे आबो ताब में चिमकी रहियो। अम्मा आशा आसमान ॾे निहारे करे चयो हो, आसमान नाज़ न कर, नखरो न कर, तोखे भी रब सिज ॾिनो आहे, मूंखे भी रब सिज ॾिनो आहे। लना शम्सू वलिल आफाक शम्सू, तोखे भी सिज आहे, असांखे भी सिज आहे। पर आसमान तुहारो सिज सुबुह जो उभरंदो आहे, तग़रुब बादल इशाई, मग़रिब खां बाद लही वेंदो आहे। पर मूंखे जेको रब मुहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिज ॾिनो आहे, जियां जो मुझे सोने जी नबूअत जो सिज उभरियो आहे, त क़यामत हिन खे गुरूब ईंदो ई कोन। ॾींहं जो त चिमके थो, पर ततलु बादल शाही, रात जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो आहे। मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। ॿुधायो जान मोहम्मद भारे जे ॻोठ जा मुसलमानो, नबी साईं खां वधीक हसीन केरु आहे? एॾा सोना हुया असांजा साईं, जो हिकिड़ो नबी जो सहाबी चोॾींहं जे चंड ॾे बि निहारे पियो। वरी साईं जन जे चेहरे मुबारक ॾे बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे, ऐं साहबा जेका ॻाल्हि कंदा उहा पूरी कंदा, उन में वधाव न हूंदो। असां वधाए करे बयानु कंदा। 500 जमायती जलसे में आया, चवंदासीं 5000 जमायती हा। 10 देगियूं लाथियूंसीं, चवंदासीं बाबा 50 देगियूं लाथियूंसीं। असां थोरी ॻाल्हि खे वधाए बयानु कंदा आहियूं, पर साहब आहे ईअं न कंदा। उहा ॻाल्हि जेका हूंदी सा बयानु। नबी साईं जे चेहरे मुबारक ॾे बि निहारे पियो, वरी चोॾींहं जे चंड ॾे बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे, का अल्लाह वारे हुन जे फ़ैसिले खे हिन लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। चवे तो चाँद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह में छाया गए, मदनी का चेहरा साफ है। नारे तकबीर, शान मुस्तफा, अस्मत मुस्तफा, जमाल मुस्तफा, नारे तकबीर। साहब फरमाए तो चोॾींहं जे चंड में एॾो हुस्न ऐं जमाल कोन हो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे चेहरे में हुस्न ऐं जमाल रखियो हो। मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। ॿुधायो मुसलमानो, नबी से खां वधीक हसीन केरु आहे? एॾा सोना हुया जो हज़रत हसन नबी से जे चेहरे मुबारक ॾे निहारे करे चवे थो, अहसन मिन कलम तरकत ऐनी वाजमल मिन कलम तलिदिन निसाऊ। वाह मुंहिंजा सोना मोहम्मद, तव्हांजे चेहरे जो कमाल
साईं दुनिया में कारी अखी काने का जेका तो मोहम्मद जे चेहरे जड़ो चेहरो दिसी सके। दुनिया में हाणे का माई पैदा कान थींदी जेका तो जड़ो बच्चो जड़े सके। खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़्त कमा तशाउ। मुझा महबूब अल्लाह तो के हर ऐब खां पाक करे पैदा कयो आ। सोना जीअं तो चाहियो पे ईअं रब तो के ठाहियो पे। मोहब्बत रखबी आ हुस्न जे करे ॿुधायो मुसलमानो नबी साईं खां वधीक हसीन केरु आ। एॾा सुहिणा हुया असांजा साईं जो अम्मा आशा फरमाई थी हिकिड़ी रात टोपे वारी सुई मुंहिंजी गुम थी वई। मां पंहिंजी सुई पई ॻोल्हियां त अचानक मुंहिंजो सोणो नबी मुंहिंजो दिलबर नबी मुंहिंजे घर आया। ऐं अम्मा साईं फरमाए थी साईं जन मुस्कुरायो त दंदाने मुबारक जी एतिरी त रोशनी थी वई जो न ऊंदाई वारे कमरे में गुम थियल सुई बि मूंखे मिली वई। दंदाने मुबारक जी एॾी चिमकाट। या माण्हू मोहब्बत कंदो आहे शफ़क़त जे करे। अबे अम्मा सां बि औलाद जी मोहब्बत आहे छो त अबो अम्मा औलाद ते मेहरबान हूंदो आहे, औलाद ते शफ़ीक हूंदो आहे। पर मुसलमानों नबी साईं को वधीक शफ़ीक केरु आहे? नबी साईं को वधीक हिन उम्मत ते मेहरबान केरु आहे? उस्ताद एॾो शागिर्दनि ते मेहरबान नाहे, मुर्शिद पंहिंजे मुरीदनि ते एॾो मेहरबान नाहे, अबो अम्मा पंहिंजे औलाद ते एतिरो मेहरबान नाहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत ते मेहरबान हुयो। तंहिंजे करे त रब फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। 11 सिपारो सूरत तौबा जी आखिरी आयत। रब फरमायो मुसलमानों मुबारक हुजे वारो नबी तव्हांजे नसीबन में आयो आ। और पैगंबर रसूल तव्हांजे भाङनि में आयो आ जो तव्हांखे तकलीफ़ थी पुछे त मोहम्मद मुस्तफ़ा जी दिल जुड़े थी त मूंखे तकलीफ़ थिए उम्मत खे न थिए। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। रब फरमाए एतिरो तव्हां ते अबू अम्मा मेहरबान नाहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां ते मेहरबान आहे। अबो अम्मा कन औलाद जे लाइ रात जो रुनो कोन्हे। असांजे पुट त रात जो देर कई त असां पिटींदासीं त हलाए नांग ते पेर पवेस का टंग भॼेस हिन महिल ताईं न आयो। पर अम्मा आशा फरमाए थी 15 शाबान जी रात हुई, मुंहिंजा महबूब सारी रात मुसल्ले ते हा। जंहिं वक़्त में भी मां उथा त मुंहिंजे महबूब जे ज़ुबान मुबारक ते इहा आयत जारी, इन तुअज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक। या अल्लाह जेकर इन्हनि खे अज़ाब कंदे त तुंहिंजा बाना थई मूंखों वधीक तोखे प्यारा आहिनि। वइन तग़फिर लहुम
फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। पर जेकर मुंहिंजा रब इन्हनि खे माफ़ कंदे त तोखां केरु पुछा करण वारो, तूं त ज़बरदस्त हिकमत वारो आहे। या अल्लाह, अॼु मां भलारी रात पंहिंजे उम्मत जी बख़्शिश थो घुरां। सारी रात अम्मा आशा फरमाती, रात जो पोयों पर जो मां जो तहज्जुद ते उथां त मुंहिंजो महबूब बिस्तरे ते कोन हो। साईं जन हुजरे में भी कोन हा। मां परेशान थी वियसि त मुंहिंजा महबूब केॾे विया। दरवाज़ो खोलियुमि, साईं जन जो पेरो खयुमि, अञा जो ॾिसां त मुंहिंजा महबूब बकी जे कब्रिस्तान में बीठा आहिनि, उते पिया था पंहिंजी उम्मत जे लाइ रोअनि। फरमायूं, आशा मां घर में भी सारी रात पंहिंजे उम्मत जे जेरनि जे लाइ रब खां माफ़ी वरितमि, वरी हिननि मरी वियलनि जे लाइ बि पंहिंजे रब खां माफ़ी वठरायो। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। एॾो तव्हां ते महिरबान, एॾो तव्हां ते शफ़ीक जो रब थो चवे, अबो अम्मा तव्हां ते एतिरो महिरबान न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां ते महिरबान ऐं शफ़ीक हो। ईद उल अज़हा जो ॾींहुं हुयो कुर्बानी जो। नबी से हिकिड़ो दुंबो ज़िब करे दुआ घुरी, या अल्लाह, ई मां पंहिंजी तरफ़ां पंहिंजे आला याल जे तरफ़ां कुर्बानी थो कयां। वरी ॿियो दुंबो ज़िब कयूं, दुआ घुरियूं, या अल्लाह, हाणे क़यामत जेके मुंहिंजा ग़रीब कुर्बानी जी ताक़त नथा रखी सघनि, या अल्लाह, मां मोहम्मद ई दुंबो उन्हनि ग़रीबनि जे तरफ़ां कुर्बानी थो कयां जीअं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा ग़रीब बि कुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि। हर जाइ ते उम्मत याद, हर जाइ ते उम्मत जो फ़िक्र। हज़रत अब्बास की फरमायूं, चाचा ज़मज़म जे खूह मां पानी जो डोल कढो, पानी जो डोल कढियूं। फरमायूं, हिकिड़ो प्यालो पानीअ जो मां मोहम्मद खे भरे ॾियो। साईं जन खे ज़मज़म जे पानीअ जो प्यालो भरे ॾिनो वियो। हदीस में चए थो, नबी से उन प्याले मां ॿ टे ढुक पियण फरमाया। वरी वो ज़मज़म जो प्यालो डोल में विधऊं। फरमायो, डोल ज़मज़म जे खूह में विझो। साहबाज़ के हुसैन जी छा हिकमत आ। नबी से फरमायो, तव्हां त रोज़ानो मां मोहम्मद जी ओबर पियंदा हो, हाणे क़यामत जेके भी मुंहिंजा गुनहगार उम्मती ज़मज़म जो पानी पियंदा त उन्हनि खे भी मां मोहम्मद जी ओबर नसीब थी वेंदी। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा। जन ज़मज़म जो पानी पीतो आहे, हथ मथे खणो, सुभान अल्लाह, सभिनी पीतो, सब मके मदीने विया हो, हिते प्यारो था। हिते त असांखे मिलायल पानी पियारींदा आहिनि। असांजा हाजी सगोरा कराची एयरपोर्ट ते लहंदा त मिनरल वाटर मिलाईंदा ज़मज़म जे पानी। पहिरीं ग़लती ते इहा कंदा आहिनि, अरे बाबा मिलायो छो था, भला वो थोरो जो, ॿ ढुक जो, टे ढुक जो, ख़ालिस ॾियो, मिलावट छो था कयो। मां दुआ तो घुरां, अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे मके मदीने पहुचाए, ज़मज़म जा जाम ढव ते नसीब फरमाए। हदीस में अचे थो, जंहिंजो अक़ीदो ईमान सही हूंदो
ज़मज़म जो पानी उनजे पेट में हूंदो नबी साईं जी ओभर मुबारक इंशाअल्लाह जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते पर जहन्नम जो दूहो भी टच न थींदुसि। अलैकुम बिल मोमिनीन रऊफ रहीम। रब फरमायो एडो तवां ते मेहरबान, एडो तवां ते शफीक जो किथे भी मुझे महबूब मुहम्मद उम्मत के न विसारियो आहे। हर जाए ते उम्मत याद। तव्हां ही असां में जेकर को मिनिस्टर थींदो नी, को नाज़िम या चेयरमैन थींदो, कंहिं वटि थोरो पैसो ईंदो, किरोला गाॾी वठंदो, पोइ पंहिंजनि ते अखि न ॿुॾंदी अथसि, पोइ असुलियत विसारे विहंदो आहे, पोइ चवंदो आहे ॻोठ में मोतबर आहियां ई मां। पोइ कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हूंदो आहे, कंहिंखे हथु ॾियण जे लाइ तयारु न हूंदो आहे या न? असांखे उहिदो मिलंदो आहे, पैसो मिलंदो आहे त पोइ पंहिंजा विसरी वेंदा आहिनि, पोइ वॾनि माण्हुनि खे पिया ॻोल्हींदा आहियूं, आहे या न? पर नबी साईं खे उहिदो मिलियो सतनि आसमाननि खां मथे अर्शे अज़ीम ते। समझो सुभान अल्लाह। अल्लाह का बाद पूरी कायनात में सब खां वॾे में वॾो उहिदो हुयो त मोहम्मद मुस्तफ़ा जो हो। जिथे को मुल्ला मौलवी, को पीर फकीर, को ज़ाकिर ज़वार, को वली, को इमाम, को शहीद त पहुची कोन सघियो, पर असांजे सोरे नबी जे उहिदे ते को नबी ऐं रसूल भी पहुची न सघियो। मूसा के अम्र आयो अगते न पेर पायो, ये जाए पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी अल्लाह जो नबी हुयो, उलुल अज़्म पैगंबर हुयो। तूर जबल ते आयो, रब फरमायो फखला नालैक, मूसा जी मुंहिंजा मौला पंहिंजी जुती लाह। इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ, छो त तूं पाक वादी तुआ में बीठो आ। मूसा के अमर आयो अगते न पेर पायो, हीअ जाए पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। पर नालैन साण अर्श खे, समझो सुभान अल्लाह, नालैन साण अर्श खे कई इज्जत नसीब अरबी, वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। असांजो सोरो नबी जना अर्श ते पहुतो, रब फरमा मुंहिंजा महबूब तूं जुती लाह न, हू मूसा हो तू मुहम्मद आ, हू कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है अर्श मुअल्ला और है। मुझा महबूब तू जुती समेत आता त तुझे जुती जे सदके मां खुदा जे अर्श खे भी इज्जत मिले। इन जे करे मुझे बुजुर्गन जो अकाबरीन उलमा जो बंजो अकीदो ईमान आ त नबी से जे जुती मुबारक जे तरह मुबारक के जेका मिट्टी थी लगे, उन मिट्टी जो मकाम अल्लाह वट अर्श खो भी मथे था। इन वक्त असांजा साईं जंहिं जाइ ते आरामियल, जंहिंखे गुंबद खज़रा थो चइजे, इन गुंबद खज़रा जो मकाम रब वट बैतुल्लाह को भी मथे अथव, अर्शे अज़ीम को भी मथे अथव, पर जन्नतुल फिरदौस का भी गुंबद खज़रा जो मकाम मथे अथव। छो त मकान के फज़ीलत मिलंदी आहे मकीन जे करे।
मां तव्हां खां पुछां तो बैतुल्ला मखलूक आहे कि न? अर्श मखलूक आहे कि न? जन्नत भी मखलूक आ। तव्हांखे ख़बर आहे 11,000 मखलूकात मां सब खां वधीक मक़ाम इंसान जो आहे या न? इंसाननि में सब खां वधीक मक़ाम मौलविन जो, आलिमन जो, आलिमन मां वरी सब खां वधीक मक़ाम ऐं मर्तबो वलियन जो। आलिम उनखे चइबो आहे जंहिंखे ज़ाहिरी इल्म, वली उनखे चइबो आहे जंहिंखे बातिनी ऐं रूहानी इल्म। वलीअनि में सब खां वधीक बहितर इमाम तबा ताबई, तबा ताबईन में सब खां वधीक बहितर ताबई जंहिं सहाबी खे ॾिठो। ताबईन मां सब खां वधीक बहितर सहाबी, सहाबी चइबो आहे जंहिं नबीअ खे ॾिठो ईमान जी अख सां। सहाबा मां सब खां वधीक बहितर नबी, नबीअनि में वरी सब खां वधीक बहितर 4 रसूल उलुल अज़्म पैगंबर, वरी उन्हनि में सब खां वधीक बहितर असांजो मिठो नाले वारो आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह खां बाद पूरी कायनात में सब खां वधीक मक़ाम ऐं मर्तबो हुयो तो मोहम्मद मुस्तफ़ा जो। किन अर्श नबी से को मथे आ जा बैतुल्ला, बैतुल्ला मखलूक आ। जॾहिं मक्को फतह थियो नबी से हज़रत बिलाल के फरमायो बिलाल जो बैतुल्ला जे छिते चढ़ी करे अल्लाह जो नालो बुलंद कर। हज़रत बिलाल जुत्ती लाए पियो, पाण फरमायूं बिलाल जुत्ती समेत बैतुल्ला जे छिते चढ़ी करे अल्लाह जो नालो बुलंद कर, तां त क़यामत ताईं इस्लाम जे दुश्मननि खे पतो पवे त मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलाम कारे बिलाल जी रब वट केॾी इज़त। नारे तकबीर, शाने सहाबा, शाने सहाबा, शाने हजरत बिलाल। नारे तकबीर। अरशद पोता उते भी उम्मत या। रब फरमायो मुझा महबूब मुझी तारीफ कर। नबी से फरमायो अल्लाहुम्मा ला उसी सनान अलैक कमा असनई अंत कमा असनई ताला नफ्सिक। या अल्लाह मुखे कड़ी ताकत है जो मां तुझी तारीफ करे सगा। मां मखलूक तू खालिक, मां ममलूक तू मालिक, मां मोहताज तुझी जात बेनियाज, मां महदूद तुझी जात ला महदूद। या अल्लाह मुखे कड़ी ताकत है जो मां तुझी तारीफ करे सगा। ए मुझा सोना अल्लाह तुझी तारीफ हुआ है जेका तो पाण पंहिंजी तारीफ कई आहे। रब फरमा मुझा महबूब बस तो तारीफ करे छॾी। छा आंदो थई मुंहिंजे लाइ? नबी से फरमायो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। ओ मुझा अल्लाह मुझी जानी इबादत भी तुझे ला, मुझी माली इबादत भी तुझे ला, मुझी कौली ऐं ज़ुबानी इबादत भी तुझे ला। मुझी का शइ कान्हे का हर शइ तुझी आहे। अल्लाह से फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। ओ मुझा महबूब मां रब जा तो ते सलाम हुजन, तो ते रहमतूं ऐं बरकतूं हुजन। तो नबी से के उते भी उम्मत याद अची वई। सब जो सुभान।
असां त सऊदीअ था वञूं त पंहिंजा विसरी था वञनि। कराची कुर्सी ते वञूं त ॿारनि ते अखी नथी ॿुॾे, पर नबी साईं अर्श ते पहुता, उते भी उम्मत याद हुई। नबी साईं फरमायो अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाहि सालिहीन। या अल्लाह यो तुझी रहमत बरकत वारो सलाम नेकन ऐं सालिहन ते त उहे ई आहे, पर मुंहिंजा अल्लाह यो तुझो रहमत बरकत वारो सलाम सिर्फ मूं ते न हुजे, नेक ऐं साले बाननि ते न हुजे, बल्कि क़यामत ताईं मुंहिंजे गुनाहगार उम्मत ते भी तुझो सलाम तुझो रहमत। नबी साईं गुनाहगारनि खे पाण सां गॾु शामिल कयो। अस्सलामु अलैना या अल्लाह क़यामत ताईं असांजे गुनाहगार उम्मत ते भी तुझो सलाम तुझो रहमतूं तुझो बरकतूं। हर जाइ ते उम्मत यार। पछाड़ी में जॾहिं दुनिया जो जान छॾियल पिया त उन वक़्त भी उम्मत जो फिक्र हुयो। फरमायो इज़राइल जेका भी तकलीफ़ मुझे उम्मत के दी रूह कढण जे वक़्त में वह मूंखे ॾे, मुझे उम्मत के न ॾिजां। या माण्हू मोहब्बत कंदो आहे सखा जे करे, आहे या ॻोठ जो वॾेरो सखी हूंदो, दुख सुख में कमी ईंदो, शादी गमी में कमी ईंदो, बीमारी सीमारी में तावन कंदो, त वो मजबूर थी उन सां भी माण्हू मोहब्बत कंदो आहे त यार दुख सुख में कम अचे थो, सखी आहे। पर मां तव्हां खां पुछां थो नबी साईं खां वधीक सखी केरु आहे को सखी नबी साईं खां वधीक? सखावत इनखे न चइबो था जो 500 जरेब ज़मीन हुजेसि, 2 जरेब मस्जिद ऐं मदरसे जे लाइ वक़ुफ़ कई, इहा सखावत कान अथव। सखी इनखे न चइबो आहे जो 500 मकान लथुसि, 5 मणा ला जे नाले ते ॾिनई, इहा सखावत कान अथव। सखी इनखे न चइबो आहे जो महीने में 2 लख रुपया आमदनी हुजेसि, 2000 मस्जिद पेशमाम खे ॾिनई, इहो सखी न आहे बाबा। सखी उनखे चइबो आहे जो घर में खाइण जे लाइ का शइ कान्हेसि, बच्चा बुख ते वेठा आहिनि, 5 किलो अटो आयो, ख़बर पयसि त पाड़े में हिकिड़ो ग़रीब बच्चनि समेत बुख ते वेठो आहे। उहे 5 किलो अटो वञी उन ग़रीब खे ॾिनई, यार तूं पंहिंजे बच्चनि खे मानी खारा, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो मालिक अल्लाह आहे, इनखे चइबो अथव सखावत। सखी इनखे चइबो आहे जो पंहिंजे घर जी छित डथी पई आहे, सर्दी जनवरी जो महीनो, 5000 रुपया मिलियसि, पाड़े में हिकिड़े ग़रीब मिसकीन जो घर डथो पियो हो, इन 5000 वञी उन ग़रीब खे ॾिना, यार तूं पंहिंजे कमरे जी छित विझरा, पंहिंजे बच्चनि खे सर्दी खां बचा, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो मालिक अल्लाह आहे, इनखे चइबो अथव सखावत। इहा सखावत हुई त मुहम्मद मुस्तफ़ा वटि हुई, नबी जे साहबा वटि इहा सखावत आहे या न? हज़रत अली से रोज़ो रखियो, अम्मा फातिमा सांग जो रोज़ो रखियो, बास जो शाम जो इफ्तारी जो टाइम थियो, हिकिड़ो मिस्कीन आयो अची दरवाज़ो खड़काई, सुगा अली तूं सखी आं? अल्लाह जे नाले ते ॾे मां बुखायल आं, जवन जी मानी पई, कुछ खारकूं कुछ पानी हुयो जंहिंमें थोरो लूण पियल हो। हज़रत अली से फरमायो पुट हसन जी अम्मानी ने मिस्कीन खे वञी खारायो, असां पाणीअ ते इफ्तारी था कयूं।
वरी ॿिए ॾींहुं रोज़ो रखियईं पाणीअ सां। शाम जो इफ्तारी जो टाइम थियो, हिकिड़ो यतीम आयो, सुगाली तूं सखी आ, अल्लाह जे नाले ते ॾे मुंहिंजो न अबो न मामा बुखायल। हज़रत अली से फरमायो, पुट हुसैन यमानी ने यतीम खे ॾियो, असां पाणीअ ते था रोज़ो खोलियूं। वरी ॿिए ॾींहुं बि ग़रीब खे यतीम, वरी टे ॾींहुं रोज़ो रखी बि पाणीअ सां। शाम जो इफ्तारी जो टाइम थियो, हिकिड़ो कैदी आयो, सुगाली तूं सखी आ, अल्लाह जे नाले ते ॾे मां बुखायल हाँ। हज़रत अली से फरमायो, पुट कंबर यमानी ने कैदीअ खे वञी ॾियो, असांजो याल बहिजो अल्लाह मालिका, इनखे चइबो अथव सखावत। टे ॾींहं टे रातियूं रोज़ो रखियईं बि पाणीअ सां, खोलियईं बि पाणीअ सां। अचे पियो मग़रिब जी नमाज़ ते, अल्लाह से फरमायो, जिब्रील जी रब जलील वन मुंहिंजे महबूब खे चयो, वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। ओ मुंहिंजा महबूब सोनो अली टे ॾींहं रोज़ो रखियो बि पाणीअ सां अथई, खोलियो बि पाणीअ सां अथई। कॾहिं मिस्कीन खे पियो खाराए, कॾहिं यतीम खे पियो खाराए, कॾहिं कैदिन खे पियो खाराए। मुंहिंजा महबूब जीअं अली पहुचंदो वञे, मां रब जा सलाम चइजांसि, मां ॿिन्ही जहाननि में राज़ी थी वियुसि। इनखे चइबो अथव सखावत। जंग जे मौके ते नबी से जो सहाबी ज़ख्मी लॻो पियो आहे, ज़िंदगी जा आख़िरी पसा अथसि, दाह कई अल अतश उंज लगी आ, पानी प्यारे। हिकिड़ो सहाबी फरमाए तो मां पाणीअ जो प्यालो भरे वियुसि, भरिसां ॿियो मुसलमान ज़ख्मी हो, उन दाह कई अल अतश उंज लगी आ, यार पानी प्यारियो। त हिन पहिरें नंबर सहाबी चयो, अदा पानी पारे, हुन मुंहिंजे भाउ खे प्यार, शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ आहे। वो नबी जो सहाबी फरमाए थो, मां ॿिए नंबर वटि पाणी खणी वियुसि, त भरिसां टियों मुसलमान ज़ख्मी लॻो पियो हो, उन दाह कई अल अतश उंज लॻी आहे, पाणी प्यारियो। त हिन ॿिए नंबर सहाबी चयो, अदा पाणी पारई, हुन मुंहिंजे भाउ खे प्यार, शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ आहे। वो नबी जो सहाबी फरमाए थो, जॾहिं मां टे नंबर वटि पाणी खणी वियुसि त उहो शहीद थी वियो, वरी ॿिए नंबर वटि आयुसि त ॿियो नंबर बि शहीद थी वियो, वरी पहिरें नंबर वटि आयुसि त पहिरियों नंबर बि शहीद थी वियो। रुहमा बैनहुम, इहा अथव सखावत। असां में आहे, असां ॿिया त पंहिंजी जाते, पर असां मोलनि में भला 100 मण अन्न रखियो आहे, 10 मण बचनि था साल ते, पाड़े में मदरसो आहे, उन वीचारे वटि अन्न कोन्हे, त भला हे 10 मण मथां ॾियूं न बाबा, उहे तालब भली बुख मरनि न ॾींदोसां। मौलवियुनि जो इहो हाल आहे, पीरनि जो इहो हाल आहे, त ॿिए अवाम जो छा हाल हो। भला हिकिड़े मदरसे में 2 फ्रिजूं आहिनि, थधे पाणीअ जी मशीन आहे, हिकिड़ी फ्रिज बचत आहे, भला ॿिए मदरसे खे न बाबा, भली गरम पाणी पियो न ॾींदुसि, पई हुजे। वयूसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफ़ा जे यारनि जी तारीफ़ थो करे त पाण खे तकलीफ़ ॾेई करे ॿियनि जी तकलीफ़ दूर कंदा। हातिम खां वध सखा में, दरिया खां वध अता में, हरगिज़ गनी न थींदो दिलबर जड़ो दुनिया में। चांडे जड़ा नवाज़िया, सब चो सुभान अल्लाह।
चांदे जड़ा नवाज़िया कई गरीब अरबी वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। सरदार सब नबियन सरदार सब नबियन बेशक अजीब अरबी वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। अॼु वाइदो कयो त जेको सभ खां वधीक सुहिणो जेको सभ खां वधीक उम्मत ते मेहरबान जंहिंजो काइनात में सभ खां वॾे में वॾो उहिदो जेको काइनात में सभ खां वधीक सखी अॼु वाइदो कयो त मुहबत उन सोणे मोहम्मद सां कंदासीं। कंदो नी पंहिंजे सोणे नबी सां मुहबत। असां त ख़ुशबू लॻाईंदा आहियूं पोइ ख़ुशबू ईंदी आहे या न। असांजा मौलवी स्टेज ते ईंदा त खीसे मां अतरु कढी करे पंहिंजे सीने के बगलनि खे लॻाईंदा जीअं जमायती मिलनि त ख़बर पवे त साईं में वॾी ख़ुशबू। असांजा पीर स्टेज ते ईंदा त हाली त मेकअप कंदा करंट क्रीमूं लॻाईंदा कीमती अत्र लॻाईंदा जीअं मुरीद मिलनि त उन्हनि खे ख़बर पवे त साईं जे मुंहं मां नूर पियो टिमे। साईं में बाबा वॾी ख़ुशबू हुई। असांजो हुस्न बि मसनूई असांजी ख़ुशबू बि मसनूई पर जान मोहम्मद बारे जे ॻोठ जा मुसलमानो असांजो सोनो नबी अञा ॼाओ ई कोन हो अॻे ई ख़ुशबू पई अचे। नबी से जा दुनिया जे जान में पहुताई कोन अॻे ई ख़ुशबू पई अचे। तव्हांखे ख़बर न आहे ख्वाजा अब्दुल मुतलिब पंहिंजी घरवारी खे चयो त आमिना खे सम्झा पंहिंजे नूह खे सम्झा असां बैतुल्ला जा मुतवली बैतुल्ला जा ख़िदमतगार सभिनी जूं नज़रूं असां में जो औरत जो मुड़ुस मरी वेंदो आहे उनखे ख़ुशबू लॻाइण जी इजाज़त कान्हे का। आमिना खे सम्झा मां आमिना जे कमरे में थो वञा त कमरे में ख़ुशबू आमिना जे बिस्तरे में ख़ुशबू आमिना जे लटनि में ख़ुशबू आमिना जे हथनि में ख़ुशबू जंहिं थांव खे आमिना हथ थी लाहे उन थांव में ख़ुशबू तू जलीस तो खुशबू न लगा। ख्वाजा अब्दुल मुतलिब जी घरवारी अम्मा आमिना जे कमरे में आई। अम्मा आमिना के भाकुर पाए करे चई पुट आमिना तोखे ख़बर आहे तुंहिंजो घोट असांजो शहज़ादो अब्दुल्ला फौत थी वियो आहे। पुट तूं बेवा बेवा के खुशबू लॻाइण जी इजाज़त न आहे। अम्मा ही छा पई करी जो कमरे में खुशबू बिस्तरे में खुशबू तुझे लटन में खुशबू तुझे हथन में खुशबू। मेहरबानी कर असां के मेहरन याब न कर असां बैतुल्ला जा मुतवली। त अम्मा आमिना जी अखियुनि में पानी अची वियो चई अम्मा मां त ज़िंदगी में खुशबू ॾिठी कान्हे का। असुल राज़ ही आहे त जंहिं वक़्त खां वठी बच्चो मुंहिंजे पेट में आयो आहे मां ॻाल्हायां थी त मुंहिंजे ॻाल्हाइण में ख़ुशबू मां साहु थी खणां त मुंहिंजे साह में ख़ुशबू मां उघराई थी ॼां त मुंहिंजे उघराई में ख़ुशबू मुंहिंजे लटनि में ख़ुशबू मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू मुंहिंजे बिस्तरे में ख़ुशबू मुंहिंजे कमरे में ख़ुशबू जंहिं थांव खे हथ थी लाहियां उन थांव में ख़ुशबू। अम्मा ये खुशबू का दुनिया जे मुश्क अंबर जी खुशबू ना है ई बिनीन जानन जो सरदार जो मुझे पेट में आयो आ उन जी खुशबू दुनिया में फैल पई। नारे तकबीर शान मुस्तफा अस्मत मुस्तफा सीरत मुस्तफा नारे तकबीर। दुनिया में पहुता ही कौन आगे ही खुश
हिकिड़ो नबी साईं जो साहबी हुयो, पोइ हुनजे जिस्म में ख़ुशबू, जंहिं घरवारी ॾे वञे उहा घरवारी चवेसि हीअ ख़ुशबू किथां हणी आयो आहे, वारो मुंहिंजो, वरी मुंहिंजे वार ते ॿिए पासे ॾों ख़ुशबू हणी आयो हुई। जन के ॿ घरवारियूं हूंदियूं उन्हनि खे ख़बर हूंदी न, हीअ चए त मां त ख़ुशबू ॾिठी कान्हे। वरी ॿी घरवारी ॾे वञे, उहा चएसि हीअ ख़ुशबू तूं किथां लॻाई आहे, माना ॿिए पासे ॾों थी पोइ थो अची। हुन चयो मां त ज़िंदगी में ख़ुशबू ॾिठी कान्हे का, ख़ुशबू हुजे त तव्हां वटि हुजे। आख़िर उन्हनि चइनी घर वारनि गॾिजी करे पुछा कयसि, सच ॿुधा त ख़ुशबू तुंहिंजे जिस्म में छाजी आहे? त ख़ुशियुनि में रोई ॾिनई, चई इहो हिकिड़ो राज़ आहे। कहिड़ो? चई मां जवान हुयुसि पोइ मुंहिंजे जिस्म ते दाणा निकिता हा, सॼो जिस्म मुंहिंजो नासूर बणिजी वियो, न मां वेही पियो सघां, न बीही पियो सघां, न सुम्ही पियो सघां। पोइ मां पंहिंजे साईं वटि वियुसि, मुंहिंजा महबूब मुंहिंजे जिस्म ते दाणा निकिता आहिनि, का दवा को वज़ीफ़ो का दुआ घुरो। नबी साईं पंहिंजे वात मुबारक जो पाणी मुंहिंजे हथ खे लॻायो, फरमायो हाणे ॿई हथ पाण में मिलाए मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते लॻा। ओ साहबी फरमाए थो, जीअं जो साईं जन जे वात मुबारक वारो पाणी मुंहिंजे जिस्म ते तेल जी सूरत में लॻो, दाणा त ख़त्म थी विया पर 20 साल थिया आहिनि, मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू ख़त्म न पई। मुबारक हुजे मुसलमानों, अहिड़ो सुहिणो नबी अल्लाह असांखे अता ॾिनो। अॼु वाइदो कयो त ग़ुलामी हुनजी कंदासीं। ऐं नबी साईं सां मुहबत नालो अथव नबी साईं जे ग़ुलामीअ जो, नाच जो नालो मुहबत न अथव। मथां तव्हां सम्झो त रबीउल अव्वल में नाच कयोसीं, पटको लाहे पेरो गाढ़ा करे जिम रहीसीं त नबी साईं जो हक़ अदा थी वियो। एक ॿिए जे वात में लड्डू विधासीं त नबी साईं जो हक़ अदा थी वियो। घर ते रंगीन झंडियूं ऐं मिर्चूं लॻाईसीं त नबी साईं जो हक़ अदा थी वियो। बाबा रबीउल अव्वल में मके मदीने में तव्हां झंडियूं ॾिठियूं, खोड़ हितां जा ॿार रहंदा, भला के मिर्चूं, भला रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते के नाच के जुलूस। मुहर्रम जो महीनो गुजरियो, इंतजामिया परेशान, वरी रबीउल अव्वल जो महीनो आयो, वरी रबीउल अव्वल में इंतजामिया परेशान। मुहर्रम में हुकूमत की शिया पिया परेशान कन, रबीउल अव्वल जे महीने में वरी सुन्नी पिया परेशान। हू मुहर्रम जे महीने में घोड़ा कढनि, ही वरी डाचूं ऐं उठ पिया कढनि, मुक़ाबिलो पियो हले। हू मुहर्रम जे महीने में मजलिसूं पिया कन, असांजा सुन्नी वरी मुहर्रम जे महीने में मीलाद, हू न्याज़ पिया कन, ही वरी सुन्नी उर्स पिया कन, मुक़ाबिलो पिया कन। अल्लाह वारे चयो आहे, नवासे रसूल जी शहादत ते मातम, नाने जी वफ़ात ते वरी नाच। हज़रत हुसैन साईं जे शहादत ते मातम, वरी नाने मुस्तफ़ा जी वफ़ात ते वरी नाच। बाबा रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते नबी साईं जी वफ़ात थी आहे कि न? विलादत जे बारे में त इख़्तिलाफ़ आहे, के था चवनि 8 रबीउल अव्वल ते थी आहे, के था चवनि 9 रबीउल अव्वल ते थी आहे, के था चवनि 11 रबीउल अव्वल ते थी आहे, के था चवनि 12 रबीउल अव्वल ते। शिया त चवनि था त नबी साईं जी विलादत 17 रबीउल अव्वल ते थी आहे। उहे त हर ॻाल्हि में मुखालिफ़ आहे। विलादत जे बारे में सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे त नबी साईं जे वफ़ात जे बारे में
त असांजे साईं जी वफ़ात रबीउल अव्वल जी 12 तारीख़ सूमर जे ॾींहुं थी आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो 12 तारीख़ ते सॼो ॾींहुं मस्जिद में वेही क़ुरान पढ़ूं, नफ़िल पढ़ूं, नबी साईं जो शान जीअं अॼु बयानु पियो थिए, नबी साईं जी सीरत, इन में नबी साईं ख़ुशि थींदा या रोड ते निकिरी नाच कयूं, झिमरियूं हणूं, एक ॿिए जे वात में लड्डू विझूं, जुलूसनि में एॾियूं मस्किरियूं थियूं थियनि जो बयानु करण जहिड़ियूं न। ॿेली वास्तो अथव अलाह जो नबी ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में थी, नाच में या मस्जिद में वेही करे क़ुरान पढ़जे, नफ़िल पढ़जनि, नबी साईं जो शान या अहिड़ो प्रोग्राम रखो रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते पाक जाए। असां त खदगन के भी जलूं था त नाच न कयो, हाणे मुलल मों फासी विया हो। मायूं असां ते एतिराज़ पियूं कनि था असांखे जलींदा हो त नाच न कयो, हाणे तव्हांजा मुल्ला पटकनि सां नाच पिया था कनि। वो हिकिड़ो कुराड़ो हो, पोइ हुनजी शादी थी कुराड़प में, पोइ कुंवार जे कमरे में जो वठी वियसि त मां ने हिक ॿिए खे चयो अथई ज़ुल्म थी वियो, घोट कुराड़ो आहे, ज़ुल्म थी वियो, कुंवार सां ज़ुल्म थी वियो, घोट कुराड़ो आहे, तो कुराड़ो वरी खट तां उथी करे टप पियो ॾे, ठेंग पियो छॾे, पंहिंजी ताक़त ऐं जवानी पियो ज़ाहिर त जीअं माइनि खे ख़बर पए त मां कुराड़ो न आहियां। त माइनि हिक ॿिए खे चयो हीउ त निभागो कुराड़ो बि आहे त चरियो बि आहे, असां सम्झोसीं त रुगो कुराड़ो आहे, पर हीउ त चरियो बि आहे, सो हीउ त चरिया चइबा, मथनि ते पटका लही वञनि, चादरूं लही वञनि, नाच पियो हले, सॼी दुनिया जे आलमनि खे खणी बदनाम कयो। दुआ कयो अल्लाह इन्हनि खे सम्झ ॾे। रबीउल अव्वल जो महीनो तव्हां ई असांखे सबक थो ॾे, तव्हां निधणका न आहियो, तव्हां धड़का हो, तव्हांजो अॻुवाणो अथव, तव्हांजो रहबर अथव, तव्हांजो रहनुमा अथव, तव्हां यहूदनि जे पोयां छो पिया लॻो, तव्हां ईसाइनि जे पोयां छो पिया लॻो, तव्हां सिखनि ऐं वांगनि जे पोयां छो पिया लॻो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन, तव्हांजो रहबर मोहम्मद मुस्तफ़ा अथव, उनजो नमूनो तव्हांजे लाइ हिदायत आहे, कौल में, फ़ेल में, गुफ़्तार में, किरदार में, अक़वाल में, अफ़आल में, शादी में, गमी में, उथण में, वेहण में, खाइण में, पीअण में, पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी ऐं ताबेदारी कयो त ॿिन्हिनि जहाननि में कामयाब थी वञो। सॼो वाइदो आहे नी इंशाअल्लाह, ग़ुलामी कंहिंजी कबी मोहम्मद मुस्तफ़ा जी। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असांजे दोस्तनि जी प्रोग्राम रखियो आहे सीरत जो, अल्लाह ताला उन्हनि जे महिनत के, हिम्मत के, जज्बे के, ताउन के, ख़ैरात के क़बूल फरमाए। रब उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में, ईमान में, औलाद में बरकत फरमाए। जेको क़ुरान पढ़ियो वियो ख़ैरात के वे इन जो सवाब, जेके इन ॻोठ जा अज़ीज़ क़रीब, नंढा वॾा, जवान कुराड़ा, मर्द औरतूं